मारूयूं मलीर जूं अञा पयूं मारजन। जेकबाबाद जे फूलबाग पाड़े जी रहवासिण 22 वरियनि जी हाकिमज़ादी बिरोही, जेका नंढपिण में पोलियो जे मर्ज़ हुअण सबबि टंगनि खां माज़ूर पिण हुई, तंहिंजो लाश घर जे अंगण में अधु दफ़न थियल हालत में पुलिस खे हथ आयो आहे। लाश जी ज़ाहिरी हालत मूजिबि मक़तूला जो गलो कपे खेसि क़त्ल कयो वियो आहे ऐं मज़ाहमत कंदे संदसि हथ बि ज़ख़्मी थियल आहिनि। वारसनि चयो त उन्हनि जी पंहिंजी बिरादरीअ जे माण्हुनि सां तकरार हलंदड़ हो ऐं उन्हनि जी नींगरी घर अंदरि अकेली हुई, जंहिंजे करे राति जो घर में दाख़िल थी खेसि दुश्मननि क़त्ल कयो आहे। पर ॻाल्हि गुजारत जहिड़ी आहे। वारसनि उहो लाश खणी अची प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे दाहियो त पुलिस उन्हनि जी मर्ज़ीअ मूजिबि एफआईआर दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। इन सिलसिले में वारसनि जो मौक़िफ़ कुझु हिन तरह आहे। उन्हनि वारदात खणी विया, वरी वियासीं थाणे ते, थाणे वारा रिपोर्ट खणनि ई न पिया। चई एसपी चवे असांखे, एसपी चए थो फलाणो चवे, असां कंहिंजो चवण वटि। वीडियो आहे छोकिरी असांजी, उनजे हिन जॻहियुनि ते चाकू जा निशान, हिते बि चाकू जा निशान अथसि, उतां गीलींदा आया अथसि, ऐं हिते सिर में को मथो लॻो अथसि, छा बि थियो अथसि, सिर के बि रत जा निशान। राब्ते करण ते हद जी पुलिस कैमरा ते रिकॉर्ड कराइण खां इनकार कंदे ज़बानी मौक़िफ़ अख़्तियार कयो त घर अंदरि को ॿियो भाती मौजूद न हुजे ऐं घर जी औरत क़त्ल करे लाश बि अंगण में दफ़नाइण जी ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। असीं मक़तूला जे वारसनि खे शक खां आजो नथा करे सघूं, जेको ई सबबु आहे जो हिन वक़्त ताईं एफआईआर दाख़िल करे न सघिया आहियूं। ॻाल्हि कहिड़ी बि हुजे, पर हवाजाईअ सां ही हाञूं, छा इंसाफ़ थींदो? कैमरामैन ज़ैन सरकी सां गॾु अज़हर गुल सरकी, सिंध टीवी न्यूज़, जेकबाबाद।